सोशल मीडिया ते ख़बरूं अचण बैदि नेठि ताजुद्दीन पुलिस हरकत में अची वई। दादुआ मां लुणंदो ईंदड़ नामालूम लाश ताजुद्दीन पुलिस मदई जी अस्पताल खणाए आई। पुलिस जो चवणु आहे त ॻोठाणनि जे इतलाह ते इंसानी हमदर्दीअ जे बुनियाद ते लाश खणाए मदई जी अस्पताल आया आहियूं। ॿिए पासे डॉक्टर जो चवणु आहे त मक़तूल जी उमिरि 35 खां 40 सालनि अंदरि आहे ऐं लाश में कंहिं बि क़िस्म जो को बि तशदुद या गोलीअ जो निशान नज़र नथो अचे। पुलिस जे मौक़े मुताबिक़ त लाश जी का सुञाणप न थी सघी आहे, उन करे असां लाश इस्पताल इंतिज़ामिया हवाले कंदासीं। लाश इंतिहाई धप करे वियो हुयो, जंहिं सबबि हर ईंदड़ वेंदड़ माण्हू नक ते हथ ऐं रुमाल ॾेई लाश खे परे खां ॾिसी रहिया हुया। अच्छा, असांखे अधु कलाक खनि थियो आहे, असांखे इतलाह मिले त असां हुन ई टाइम ते पहुतासीं मोबाइल ते। ताजो अचे बि पर लुड़ंदो मथो कोन फासी पियो। ॻोठाणनि बि इतलाह ॾिनो, असां बि वञी पहुतासीं इंसानी हमदर्दी करे अच्छा, हाणे फर्दर हिन जे हवाले सां तव्हां छा माना कंदो? असां त हाणे पोस्टमार्टम लाइ खणी आया आहियूं, अस्पताल खणी आया आहियूं, हवाले कंदासीं। ईडी वारनि खे ॾींदा दफ़न कफ़न लाइ का सुञाणप न थी आहे, पोइ वारसी थियो आहे वधीक जेकी वरी